उते पहुंचण शर्त खैरत जो खत लिख जा। जी अदा ता को ख्याल न करे। ठीक है। अच्छा सदत जो देर पे थे सॉरी माय सन, मां तुझे लाइ कुछ न करे सकी। साईं तव्हां त सॉरी न चओ, इन मां तव्हां जो भला कढंदो। मुझो रो सिर्फ इहो आहे त मां पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर जंग जारी न रखी सघियुसि। साईं तव्हां जेसि ताईं वणंदा रहिया न, अॼोके माहौल में इहो कंहिं मौजूदे खां घटि कोन्हे। न सजाद, तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं मूंखे ख़ुशी ॾेई नथियूं सघनि। मां बि उन्हनि लॿाड़ियुनि मां हिकु आहियां जन वटि को उसूल को करेक्टर कोन्हे, जेके कंहिं बि सूरत में कुर्सी ते वेहण ॾिसणु चाहींदा। मुंहिंजे वजूद जो कहिड़ो जवाब? न साईं तव्हां ईअं न चओ, तव्हां त साड़ींदड़ रण में वण जी आहियो। उहो वण जेको छांव ॾेई न सघे। तो सही ठका का तो ना चल गया। वो तारा 12 रुपया फटाका न सही चिट्टा पिटा बंदूक ना आवाज आई। सही वो ये था बुधो मारो मारो जो आवाज पे अचन। रे सजा कार थियो। मीर मने पिंजरा पानी विड़ी पे सुली के बजा मुस लेटा वेदा तो। हां मुझे हुंदे राज पानी विड़ी पियो। जरा बारो कर बता मुस ना मार जे पवन। अचो अचो हलो हाणे पाण खे तुंहिंजो ख़ामोश एहतजाज बचाए वठंदो। मां पहिरें ई घटि परेशान आहियां सजा, छो तूं मूंखे वधीक परेशान करें थी। लीला अॼु मां वस में न आहियां। तोसां गॾु मां बि त भोॻियां पई न। हा लीला, इहा ई ॻाल्हि त मूंखे निवड़ियो थींदे। पर तुंहिंजो कहिड़ो ॾोह? तॾहिं कंहिंजो ॾोह? चूंड जी ज़िम्मेवार मां पाण आहियां। तोसां गॾु भोॻण जो फ़ैसिलो मूं पाण कयो आहे। हा पर लीला हुनजो सबबु त मां आहियां। मां जेकॾहिं मंज़र में हटी वञा त तुंहिंजे भोॻण जो सवाल ई पैदा नथो थिए। लीला तो में जेकॾहिं ज़रूरत न आहे न त पोइ मां पाण ई तो तुंहिंजी राह हटी वञा। तू छा पई चवी? हा लीला, पंहिंजे कहाणी जी का त पुॼाणी थियणु खपे न। लीला मां तोखे हिन खां वधीक नथो ई ॼाणणु चाहियां। छा थो सजा? भाभी भाभी छा ॻाल्हि आहे? ख़ैर त भाभी सजा सजाद छा थियो? हेलो सजाद, हेलो
छो बिठू कायनात नजर नथी अचे केर अदी अदी त अदी मुसरत वारा न हुई आहे भला संदसि अचण जी का ख़बर ॿुधाए त न वई आहे भाऊ ऐं सजाद जे अचण जी का ख़बर हा भाऊ शायदि अचण वारो हुई अदम तव्हां लाइ चांहि करायो हाँ बिठू प्लीज़ सख़्त ज़रूरत आहे ठीकु आहे मुसरत अञा चांहि न खणी आई मां ॾिसांसि थो हाँ ओहो हिन घंटीअ बि ॾाढो असांखे तंग कयो अचो अचो जमा साहब वेहो प्लीज़ तव्हां वेहो त मां तव्हां लाइ चांहि खणी थो अचां जी महिरबानी कायनात जमाल तोखे अंदर अचण जी जुरत कीअं थी कायनात फर्दी जुर्म ॿुधाइण खां अॻु में सज़ा मिलंदी इनमें मुंहिंजो त को ॾोह न आहे इहो सभु क़िस्मत खबरदार खबरदार जमाल जो तो किस्मत जी आड़ वरती अथई यकीन कर कायनात मुंहिंजी पहिरीं शादी में मुंहिंजो को अमल दख़ल न हो इहा माइटनि तरफ़ां मरियल हुई कुछ भी हुजे पर तोखे मुंहिंजे वेझो अचण जी हिम्मत कीअं थी कायनात इहो मुंहिंजे अख्तियार में न आहे जमाल आखिर तू चवण छा थो चाहीं कायनात तोखे ख़बर आहे त मूंखे जंहिंजी तलाश हुई उहा केरु आहे तूं कायनात हा सिर्फ़ तूं जॾहिं मूं तोखे पहिरियों भेरो ॾिठो हो मूं तॾहिं फ़ैसिलो करे छॾियो त कुझु बि थी पवे मां तोखे हासिल करे रहंदुसि स्टॉप इट जमाल घणो थियो आहे हाणे वरी मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं न कजां कायनात तोखे न विञाइण जे डप खां मां तोखां पंहिंजी पहिरीं शादी लिकाईंदो आयुसि ठीक आहे पर जमाल साहब हाणे तव्हां वञी सघो था कायनात मां तोखां सिवा जिंदा रही न सघंदुसि जमाल मूंखे इहे ड्रामेबाज़ियूं बिल्कुलु पसंदि न आहिनि कायनात प्लीज तूं हिनखे ड्रामेबाज़ी बि चई ही मुंहिंजी ज़िंदगी मौत जो सवाल आहे कायनात ठीकु आहे जे तूं मूंसां शादी नथी करी त पोइ मां पंहिंजो अंत थो आणियां जमाल तू पागल त न थी वियो आहीं हाँ कायनात मां पागल थियण खां बचण जे लाइ इहो सभु कुझु करे रहियो आहियां जेकॾहिं तूं मूंखे नथी मिली त पोइ मौत खां सवाइ ॿी का ख़ूबसूरत शइ न आहे मूं लाइ जमाल प्लीज अदी अदा तोखे ख़ुशख़बरी ॿुधायां हाँ अदा अदी अलीने खे नौकरी मिली वई हाँ अदा लख लगा वहां के मुबारक मुझे भेण वञ दूंगा न मिठाई खां पहिरियों टॉफी वई हाँ मुझे अम्मा तो न्याणी जी दुआ सां मिली वई आखिर पुट कंहिंजो आहे काका तव्हांखे मुबारक हुजे लख लख मुबारक मां वहां के भी अदी ये मिठाई खा बिस्मिल्लाह अदी अम्मा तू खा मुंहिंजा पुट तो मुझे हाथ करे बड़ा सजा महिरबानी काका मुबारक हुजनि खैर मुबारक पुट तव्हांखे हुजनि तव्हांजो बि भाउ आहे अबा मेहर पुट मिठाई खा भाउ खे नौकरी मिली आहे काका मुबारक हुजनि खैर सलाम खैर सलाम ज़ैनी जी अम्मा अमार मिठाई अंदर खणी वञी रख अजाए त ख़राब थींदी अच्छा हाँ ये खा रख
हाँ सची अदा अब बोलिए दिनों को ने को अदी ये शॉपिंग नौजवान है ना ते तो वञा तो शॉपिंग ते मूड भी के पैसा बचला सब रिनामास मुझे पुट वञी खरीदारी कर आखिर ऑफिसर थे वाए हाँ कपड़ा तो खपन न भेण अदा वारी भी लख लख मुबारक हो खैर मुबारक तो भेण खे वजन हाँ सजाद पुट अज तो नौकरी ऑर्डर तो खे मिलणो न हा काका मुंहिंजो कमु कोन थियो पंहिंजो को माण्हू हुन रखी छॾियऊं हाँ पंहिंजो माण्हू रखी छॾियो इहो तो ज़ुल्म चइबो अरे अदा असां वटि कहिड़ी माली रखी आहे जो नौकरी मिलंदी मुंहिंजी भेण तूं को फिक्र न कर सजाद मुंहिंजो बि त बचो आहे न सजाद पुट तूं को फिक्र न कर तुंहिंजी नौकरी जो ज़िम्मो मुंहिंजो तोखे नौकरी आऊं थींदुसि वाइदो सजाद आउं अॼु तुंहिंजी कॉलम लिखां इहो त सरासर ज़ुल्म आहे हाणे की माठ करे न वेहणु घुरिजे न मेहर कालम वालम लिखण सां कुझु कोन थींदो चोरी रखे अम्मा बुधा कुछ ही खा को सरासर ज़ुल्म आहे हाणे की माठ करे न वेहणु घुरिजे न मेहर कालम वालम लिखण सां कुझु कोन थींदो चोरी रखे अम्मा बुधा कुछ ही खा को हेलो जी बाबा साईं हाँ बाबा साईं आहे ॿुधार रेस वॾी कोन अस्सलाम वालेकुम बाबा साईं वालेकुम सलाम चाकर खान कहिड़ा हाल आहिनि बाबा बाबा साईं सभु ख़ैरु लॻो पियो आहे तव्हांखे दुआऊं था कयूं पिया बाबा उहो धुरनि वारो मामिलो किथे पहुतो हाणे बाबा साईं हर ॻाल्हि हर कमु असांजी मंशा मुताबिक़ थी रहियो आहे चाकर खान मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त तूं राज जे मसइलनि खे सम्झण लॻो आहीं बाबा साईं हाणे तव्हांखे मूं मां का बि शिकायत न मिलंदी चाकर खान इहा ख़बर कंहिंखे न पवे त परदे जे पुठियां केरु आहे बाबा साईं तव्हां को फ़िक्र न कयो कंहिंखे बि ख़बर कान पवंदी त इहो कमु कंहिं कयो आहे हा इहो अथई राजूणी निकितो इनखे कॾहिं बि न विसारजांइ न बाबा साईं इनखे कीअं विसारींदुसि भला का ॻाल्हि मोहाड़ को कमकार न बाबा साईं सभु ख़ैरु लॻो पियो आहे बाबा हिकिड़ी ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखजांइ हुकुम बाबा साईं घणी सख़्ती ऐं मार मोचड़े खां मिड़ई परहेज़ कजो जी बाबा साईं बाबा हाणे उहो ज़मानो न रहियो आहे अख़बारूं अंजुमनूं अदारा सभई वात खोलियो वेठा आहिनि अहिड़ो क़दम खणणु घुरिजे जो नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे बाबा साईं तव्हां को फ़िक्र न कयो हर ॻाल्हि अव्हांजे मशवरे सां ई कबी बाबा मूंखे हर वक़्तु आगाह कंदो रहिजांइ जी बाबा साईं तव्हांखे हर ॻाल्हि खां आगाह कंदो रहंदुसि चङो पोइ हाणे ख़ुदा हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ बाबा साईं कुछ तो खा एतरे में बस करे छॾी अम्मा तमामु घणो खाधो अथमि काइनात तू चवीस न एथे मां त कढी छॾिया अथई जमाल ख़्याल कजां अमाना नाराज़ थी वञे बसि अम्मा जी नाराज़गी खां डपु थो लॻे न त अम्मा एतिरा कुर्ब ॾिना आहिनि जो तबियत पुरबाश थी वई आहे हाणे त कंहिं बि शइ खाइण ते दिलि नथी चवे मां सदको वञा मुंहिंजा बचड़ा तोखे कीअं न भाया तूं बि त मुंहिंजो जिगर टुकड़ो आहीं नेठि सची बि अव्हां सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे मूंखे त पंहिंजी क़िस्मत ते रश्क थो अचे अदा चाह पी ॾिसो कीअं आहे बाबा पहिरीं अम्मा खे ॾियो न मां सदको वञा पुट पहिरियां तूं पी मूंखे बि मिले थी ॾिस
वाह भाई वाह ज़ैनी, चांहि त कमाल ई ठाही अथई। त अचेसि रुगो चांहि ठाहिण थी, ॿियो मिड़ई खेर। कुझु त अचे थो, तो वांगुरु अटे ते चती त न आहियां। छॾियो बाबा, न नंढे वॾे जो ख़्यालु न आहे वेझो। छा सोचींदो आहे पोइ जमाल? अमा सची त मूंखे त तमामु घणो मज़ो पियो अचे। इहा ई त ज़िंदगी आहे। कीअं काइनात? ज़ैनी मूंखे चांहि न मिलंदी छा? ॾियाई थी साह न निकिरई। चङो अमा, हाणे मूंखे इजाज़त। चङो बा, पंहिंजो घर अथई, अचिजांइ पियो। हा मां हाणे त एतिरा भेरा ईंदोमांव जो असुल तंग करे छॾींदोमांव। मां सदको वञां बाबा, तो मां तंग कीअं थींदसि? तोखे ॾिसी त मुंहिंजूं अखियूं थधियूं थींदियूं। चङो अमर, हाणे दुआ कजो। चङो बा, अलाह जा। ख़ुदा हाफ़िज़। बिठो, तूं हिते छो बीठो आहीं? ॿाहिरि ताईं त वञीसि न, ॾिसी नथो केॾो वॾो माण्हू आहे। हा मां वञां। रुगो हिकिड़ी गाड़ी थोड़ी है, टे गाड़ियूं त रुगो पंहिंजे इस्तेमाल लाइ अथसि। हाँ, शुक्राना मड़े, धणी दरे लख लख शुक्राना। नेठ मुंहिंजे उम्मीद जो रंग लातो न। हे मां त शुरू खां ई चवंदी हुयसि त मुंहिंजे बचड़ीअ जा भाग शहज़ादनि जहिड़ा थींदा। वधारे मुंहिंजो रुगो हिकिड़ो अर्थ आहे। हा बाबा पिंजल, चओ। वधारे रुगो मूं वारो छोकिरो खानण छॾाए ॾियो, इज़त जो सुवाल आहे। बाबा पिंजल, बस या को ॿियो बि कमु आहे? न भोतार, रुगो खानण ॿाहिरि अचे त कुझु दुश्मन सड़नि। प्यारा जी बतार साईं। बाबा पिंजल छोकिरे खे छॾाए अच। जेको हुकुम बतार जो। पिंजल खान सम्झ त तुआरो छोकिरो अॼु खां पोइ ॿाहिरि आहे। चाकर खान, मां इहो तुंहिंजो अहसान कॾहिं न लाहे सघंदुसि। बाबा पिंजल, को ॿियो बि कमकार हुजे त बेधड़क चई ॾे। तव्हांजो कमु आख़िर असां न कंदासीं त ॿियो केरु कंदो? भोतार, अव्हां जा इहे ई लख अहसान आहिनि। हाणे मां बि ॾिसंदुसि त मीर मोहम्मद वारा छा था कनि। चङो भोतार। चङो बाबा, चङो। हलो बाबा। साईं, हाणे त ख़ुशि आहियो न? प्यारा, असुल शैतान जो बि पी निकिते। भोतार साईं, ऊपर तव्हांजी खाधी। वरी मूंसां थो खोसे पियो। न बाबा साईं, तव्हां त मुंहिंजी एतिरी खोसणी किथे ताक़त आहे। काको पीर बख्श हाणे कीअं आहे? अञा साॻी हालत अथसि। ॻाल्हि ॻाल्हि ते क़ौमा मेलो थो वञे। केॾी वॾी ट्रेजेडी थी वई। ऐं असां मां काकी पीर बख्श खे दिलदारी ॾियण वारो को बि न हो। हा, ॻोठ में बि सभई अदा गुल मोहम्मद जे न अचण जे करे रंजो आहे। न असांखे छॾियईं ऐं न ई वेरे अदा गुल मोहम्मद पाण विया। असां अहिड़े माण्हू मां कहिड़ी तवक़ो थी रखी सघिजे? अदा भाऊ दुर्मामंद आयो आहे। दुर्मामंद वठी अचिजो न। मूं कॾहिं सोचियो बि न हुयो त दूर मोहम्मद जहिड़ो सोशल माण्हू ईअं गुम थी वञे। पानी में कंहिंजो ॾोह आहे, दूर मोहम्मद जो या समाज जो? ठीक ठाक, मजे में। जेको गुम थी बस यार। ओहो अदिलीला, तव्हां चइबो त अॼु वॾी ख़ुशनसीबी आहे। न अदा, ख़ुशनसीबी त असांजी आहे जो एतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी आहे। बस अदी, गुनाहगार आहियूं, जेका सज़ा ॾियो सा क़बूल आहे। अदा, तव्हां वरी ज़िंदगी ॾियां मोटी छो नथा अचो? बस अदी, हाणे मुश्किल आहे। लीला, तूं ई को सम्झाईं। आउं त मथो हाणे नहीं थकिजी पियां। ॾिसो न अदा, नज़रिए जी शिकस्त थी आहे। माण्हू जो जोश, जज़्बो, वजदान त अञा क़ाइमु आहे। अदी, मूं में हाणे का शइ न रही आहे। न जोश, न जज़्बो, न वजदान, कुझु बि त न बचो आहे।
न अदा इहो ग़लति आहे। तव्हांजो ॻाल्हाइण ई ॿुधाए रहियो आहे त अञा शोलो भड़की रहियो आहे। को शोलो का चणगन रही आहे, रुगो ख़ाक आहे। सच अदीब मां त हिकु मुअल माण्हू आहियां। यकीन करियो इहो कड़ो ई सही पर सच आहे। छो थियो वरी छा थियो? हाँ कहिड़ी ॻाल्हि आहे छा जेका तूं मूंखां पियो लिकाईं? अदा ॿुधायो न छा ॻाल्हि आहे? कुछ भी ना है अदीब, कहिड़ी ख़ासि ॻाल्हि कान्हे का सजाद। त पोइ आम ॻाल्हि हूंदी। कुछ भी कोन्हे, तव्हां हरू भरू पिया परेशान थियो। यार तूं परेशान तूं लॻो कोई। केरु तूं चई त मां परेशान आहियां? मां त बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अस्सलाम वालेकुम रईसवाला। वालेकुम अस्सलाम। वे बाबा वे। हाँ बाबा मिरवन खान, ॾे ख़बर कीअं अचणु थियो आहे? रईस मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे बाबा। मिरवान खान हिते कोई हतर न कर। रैस सनद खे तव्हांजो ॾाढो ख़्यालु आहे। बिल्कुलु मीरमान खान तोसां त वॾी ज़्यादती थी आहे। रईस जे पिनियल वारा पाण खे का शइ था सम्झनि त घटि असां न आहियूं, रुगो तव्हां विच में न अचो। बाबा मिरवन खान बसि ॻाल्हि बि एतिरी आहे न, बाबा तूं को ख़्यालु न कर, जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं। बसि रईस तव्हांखे रुगो इहो अर्ज़ु आहे, बाक़ी हुननि खे असां पाण ई ॾिसी रहंदासीं कहिड़ा कंधार आहिनि। बाबा तूं को ख़्यालु न कर, मूंखे अहसासु आहे आख़िर माण्हू बि त घणा तव्हांजा ई मुआ आहिनि न। रईस तव्हां रुगो हुननि जेके माण्हू खे न छॾायो, बाक़ी हुननि खे असां पाण ई ॾिसी रहंदासीं। मिरवान खान रैस सनद ढे त पिंजल खान जे पुट खानण खे बि छॾाइण खां इनकार कयो आहे। भोतार त असुल मौत ते जवाब ॾेई छॾीस। बसि रईस इहे कुर्ब थिया मां तुंहिंजो ताउमर ग़ुलाम रहंदुसि बाबा। बाबा मीर मोहम्मद तूं दिलि जाए कर, जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं। लीला जी अदा। ॿार स्कूल विया? हाँ अदा भाभी वठी वई अथनि। सजाद ॻोठां वठी आयो कोन? जी अदा। हाणे छा पियो करे? मुंहिंजो मतिलबु आहे त के ॿी नौकिरी तलाश कंदो या बसि करे वेही रहियो? अदा अहिड़े तल्ख़ तजुर्बे खां पोइ कहिड़ो बाशऊर माण्हू वरी ज़हनी अज़ाब सहण लाइ तयारु थींदो? ॾिसो न अदा, केॾी कोशिश बाद बि अञा ताईं तव्हांजो प्रमोशन थी न सघियो आहे। मुंहिंजे प्रमोशन जे पोयां त ख़ानदानी रकाबत सियासी छिकताण आहे। अदा सजाद जी नौकिरी न मिलण पुठियां बि साॻी सूरत हाल आहे। सजाद 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 कहिड़ो वॾो माण्हू आहे जंहिंखे तूं ईअं थी चवे? अदा जे सजाद वॾो माण्हू न आहे न त पोइ केरु बि न आहे। हिकु ख़सीस माण्हू जेको जॻह ड्रामा न लिखे त शायदि बुख मरी तूं हुनखे एॾी अहमियत ॾेई रही आहे। तव्हांखे त ख़बर आहे त मूं वटि मान ऐं मर्तबे जा मयार मिलिया आहिनि। ॾिस लीला, ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, मां तमामु घणो बर्दाश्त कयो आहे। इस दिमाग़ मां हवा कढी छॾ त मां तुंहिंजो रिश्तो सजा सां कंदुसि। माण्हू न आहे न त पोइ केरु बि न आहे। हिकु ख़सीस माण्हू जेको जॻह ड्रामा न लिखे त शायदि बुख मरी तूं हुनखे एॾी अहमियत ॾेई रही आहे। तव्हांखे त ख़बर आहे त मूं वटि मान ऐं मर्तबे जा मयार मिलिया आहिनि। ॾिस लीला, ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, मां तमामु घणो बर्दाश्त कयो आहे। इस दिमाग़ मां हवा कढी छॾ त मां तुंहिंजो रिश्तो सजा सां कंदुसि। को कमु आहे? हा अबा, तोसां कुझु ॻाल्हाइणो हुयो। हा चयो न। अबा काइनात जे लाइ रिश्तो आयो आहे। काइनात सां ॻाल्हायो अथव? हा अबा, काइनात खे त को एतिराज़ कोन्हे, चवे थी जेका तव्हांजी मर्ज़ी। आहे केरु? अबा तमामु वॾो माण्हू आहे, असुल हीरनि जवाहरनि जो वापारु अथसि। मुन जी मालीअ से त कोन पुछी, शख़्सी तरह कीअं आहे? अरे अब्बा ॾाढो सुठो। जॾहिं तूं ॻोठु वियो हुई न त मिलण लाइ आयो हो। असुल हुनजी जेतिरी तारीफ़ कजे थोरी आहे। हू तोसां मिलण थो चाहे। वाह हा ठीकु आहे, मां पोइ कंहिं ॾींहुं खणी मानीअ ते घुरायोसि त मुलाक़ात थी वेंदी। हा पर अबा चई पिए त इलेक्शन खां पोइ मां सजाद साहिब सां पाण मिलंदुसि। इलेक्शन छा जी?
वाह चैम्बर ऑफ कॉमर्स सिलेक्शन। हाँ ठीक है, पोइ जॾहिं वक़्तु आयो त फ़ैसिलो करे वठंदासीं। अब अल्लाह करे त इहो ॾींहुं जल्दी अचे। जमाल अहमद हर ख़्याल खां काइनात जे लाइक़ु आहे। असांजी त अल्लाह खणी ॿुधी आहे। वाह कम कार सब लगे तो हां बिल्कुल कम हले लगे बाबा दे खबर कम कार ठीक थो लगे जो को तकलीफ तकलीफ तक आने ना। ठीक है बाबा, ठीक है, पंहिंजो कम कयो। साल बिल्कुल में ॾाढी सुठी महिनत कई आहे। हाँ वाह सुठो सुठो। अच्छा हेॾो हेॾी ज़मीन में सब ठीक ठाक है ना। हाँ अच्छा ॾाढो सुठो ॾाढो सुठो तमामु सुठो। बाबा हे ज़मीन जो छा चकर था? बतारा रात मारे मामे हलारे मूंखे बचो कमदारों ने बाग सॼो सुकराए छॾियो आहे मथियूं ओड़े पासे वारो। हा बाबा बाबा छा आहे साईं पाणी जेतिरो हूंदो त ओतिरो ॾिबो न कि भला फसल जेको बीठल आहे उनखे त पाणी ॾियो न साईं। ऐं हे जेको हिन पासे में जेके पपीतनि जा बाग आहिनि हे त तयार आहिनि, बस 6 महीना देर आहे बाक़ी। अच्छा 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 बाक़ी ॿियो कमकार ठीक थो हले पियो? बिल्कुल सही आहे। बतार साईं सदा आयो जी आयो। बाबा 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 दे खबर बाबा जंगल जो छोकिरो घर पहुची वियो? जी बतार मुंहिंजो भाइटियो घर पहुची वियो। लख थोरा अवां जा क़यामत ताईं पियो ॻाईंदुसि। हाँ बाबा दे खबर नज़र ई कोन थो अचे पियो? बतार ॿ भेरा तव्हांजी ख़िदमत में महसूस थियो। अच्छा अच्छा भला बाबा हे मंड काहे छो थो? बतार पुलिस आहे बेड़ो आहे ज़ालिम सुहानी ने तार बचल जो तो टंगू ही सुकाए छॾी अथई। बतार रात ॾींहुं मारींदा रहंदा। बाबा माण्हू अहिड़ो कम ई छो करे जो अॻिते हली अहिड़ो अज़ाब सहणो पवे? बतार मुझे वॾनि बि तोहफ़ा की बतार अॻियां इहे कॾहिं न कढीसि। कमदार वॾा जी बतार। बाबा तूं बि पुलिस खे फरमाइश करे छॾ त एतिरो बेदर्दी सां माण्हुनि खे न मारनि। हाज़ुर जी हुकुम बतार जो हाज़ुर। बाबा ॿियनि थाणनि जी पुलिस बि ज़ालिम आहे पर असांजे थाणे वारी पुलिस खां तो बाज़ारी आहे। असुल जलाद आहे जलाद। बाबा प्यारा जी साईं। बाबा तूं बि ख़ासि तौर ते थाणे ते वञ ऐं सूबेदार साहब खे चएसि त असांजे माण्हुनि ते थोरो आराम सां हथु खणे। ईअं न थिए जो हुननि खे लाइन में हाज़िर कराए छॾियां। जेको हुकुम बतार जे तव्हां चवंदव ईअं थींदो। चङो बाबा हाणे तव्हां पंहिंजो कमकार कयो वञे। हा चक्कर में लगा पिया अब्दुल शकूर अञा न पहुतो। हाँ वो साईं चओ त वरी वञी फ़ोन कयांसि। 2 मिंट इंतज़ार कयूंसि था। ठीकु आहे बाबा साईं जीअं अव्हांखे वधीक मुनासिब सम्झ में अचे। बाबा जन मानी तो तैयार है। ठीक है बाबा। बाबा तव्हां तो जल्दी बुख लगंदी है। पुट मेहमान जे अचण ते बुख खे रोके था वठूं। भला तेसी कुछ स्वीट वठो। ऐं त तव्हां लाइ मूं तरफ़ां का पाबंदी कान्हे। हाँ बाबा स्वीट भी खाए भी पर मेहमान खे त अचण दे। अव्हां लाइ चांहि ठाराए वठां? हाँ बाबा चांहि जी ज़रूरत महसूस थी रही है। हो गयो। यो अब्दुल शकूर लाइ छो एॾी देर कई? जमाल अहमद मूंखे त अब्दुल शकूर जी नियत में खोट नज़र अचे थी। तुंहिंजो तो दोस्त आहे आख़िर चाहे छा तूं? मां सम्झां थो बाबा साईं हुनखे त कुझु बि न घुरिजे। पोइ कॾहिं असां सां कॾहिं मुखालिफ़त ॾांहुं छो थो भॼंदो अॻिते? ज़रूरु त लालच रखे थो। पर बाबा साईं हुन त कॾहिं बि अहिड़ी का लालच कान ॾेखारी आहे। पाण ॿियो दफ़ो डिनर ते अचण जी मुखालिफ़त पई कयईं। ॿुध जवान इंसान ऐं लालच न रखे इहो नामुमकिन आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त हिकिड़ा माण्हू उनजो ख़ुदि इज़हार कंदा आहिनि। ॿिया जिन खे वॾी लालच हूंदी आहे उहे चाहींदा आहिनि त को ॿियो हुननि खे ऑफर ॾिए। इहा ॻाल्हि आहे। जवान तूं पाण हुनखे लालच ॾे। हुनखे छा घुरिजे? पर भेण बैग जो कर ऐं ॿियो जेको कुझु खपेसि। ठीकु आहे बाबा साईं। जिते फासे उते फासाईसि। मुंहिंजी एतिरी पहुच आहे जो अब्दुल शकूर जहिड़े माण्हुनि खे ख़रीद करे सघे।
भूतार भाई ख़ैर त आहे अॼु वरी परेशान लॻा पिया आहियो। प्यारा हिन ॻोठाणी बेरंग ज़िंदगी असुल बेसार करे छॾियो। भूतार राज्य में बि रंग लॻा पिया आहिनि पर तव्हां अॼु उन नज़र सां ॾिसो ई कोन था। प्यारा चरियो थियो आई छा? हिते को अहिड़ो कमु कबो छा जो बाद में कंडा कढणा पवनि? भूतार राज्य खे कहिड़ी ताक़त आहे जो तव्हां जा सीनूस आहे? प्यारा प्यारा हिते मुंहिंजो मुस्तक़बिल वाबस्ता आहे। मां को बि अहिड़ो क़दम खणणु नथो चाहियां जो सुभाणे मुंहिंजी ज़मानत ज़ब्त थी वञे। पोइ साईं जन जो कहिड़ो ख़्यालु आहे? बसि सुभाणे तयारी कर त कराची हलूं। हिते मज़ो बिल्कुलु नथो अचे पियो। भूतार 2-3 ॾियारा अञा हिते तरसो, खामखा खान साहब जी नाराज़गी खणी पवंदी। बाबा साईं जे करे मां हिते सॼी ज़िंदगी पियो सड़ंदुसि छा? तूं सुभाणे तयारी कर त कराची हलूं। बाबा साईं खे हेठि मथे ॾेई पाणे राज़ी करे छॾींदोमांसि। जेको हुकुम भूतार जो। बाक़ी सच पुछो त कराची हलण लाइ मूंखे बि ॾाढी सिक लॻी आहे। चङो चङो हाणे वञ हुन कमदार खे वठी अचेसि त कमकार मतलब सम्झाए छॾियांसि। हुकुम भूतार जो हींअर ई वठी आयोसांसि। मेहरबानी, थैंक यू वेरी मच। मोस्ट वेलकम सर, मोस्ट वेलकम। थैंक यू वेरी मच, बड़ी मेहरबानी। बड़ी मेहरबानी। वेलकम खान साहब। थैंक यू वेरी मच, बड़ी मेहरबानी। थैंक यू वेरी मच। मेहरबानी, थैंक यू वेरी मच, बड़ी मेहरबानी। थैंक यू वेरी मच। अचो प्लीज। अचो प्लीज अचो। अंधेरे खे रहण न सजा। लीला पाण खे रोशनी जी ज़रूरत आहे, ऊंदाहे जी न। पंहिंजे बाग में रोशनी किथे सजा? बस एतिरे में ई मायूस थी वई। काल कोठरीअ में रहंदे माण्हू केसि ताईं पूरी उमेद हूंदो? लीला तूं यकीन कर अदा गुल मोहम्मद पंहिंजो कुझु कोन बिगाड़े सघंदो। तूं खामखा थी परेशान थी। रोशनी जो जॾहिं हिकु किरणो बि नज़र नथो अचे त सजाद मां परेशान कीअं न थियां? चऊं ठीकु आहे, तूं हाणे तयारु थी त पाण टेलीविजन ते हलूं। न, दिलि नथी थिए। छो? मुंहिंजे ड्रामे जी रिहर्सल कोन सुनी आहे? न सजाद, अॼु न। चऊं हाणे तयारु थी त हलूं। तयारु थी। सजाद तूं छा थो सम्झीं थो? ईअं करण सां मुंहिंजे मन त छिप हटी वेंदी। छिप हटी त कोन वेंदी लीला, पर गॾु रहण सां घटि में घटि हुनजे ॿार जो दबाव त घटि थींदो। केसि ताईं सजाद? आख़िर केसि ताईं असां अची बाट रहंदासीं? लीला चरी थी छा? मूंखे पंहिंजी क़िस्मत रोड में न ॾींदे सजाद। लीला तूं तयारु थी वठ, मां ड्राइंग रूम में थो वियां, टीवी ते था हलूं। केॾांहुं गुम थी वई आहे काइनात? जमाल ॾिसी रहियो आहीं सिज कीअं न हरामी थियण लाइ समुंड जे हंज में वञी रहियो आहे। हाँ काइनात, वाकई तमामु ख़ूबसूरत ऐं दिलकश नज़ारो आहे। जमाल सिज जा मूंखे बि आराम जी ज़रूरत आहे। काइनात किथे तुंहिंजो इशारो असांजी शादीअ ॾांहुं त न आहे? हाँ जमाल, हाणे त तूं इलेक्शन में खटे वरिती आहे, पोइ देरि छा जी आहे? यकीन कर काइनात, हाणे देरि न थींदी। पर जमाल तो त चयो इलेक्शन ख़तम थियण सां ई तूं घर ईंदे। हाँ काइनात, मां पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियां। त ठीकु आहे, राति जी मानी ते मां तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। न, अॼु न। छो न?
मूंखे काइनात मूंखे हिन कुझु कम ॿिया बि सर अंजाम ॾियणा आहिनि जीअं मूंखे उन्हनि मां फुर्सत मिलंदी त मां तो वटि हलियो ईंदुसि ठीकु आहे जॾहिं पंहिंजे कमनि मां फारिग थी वञी तॾहिं मूं वटि अचिजां काइनात काइनात मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध काइनात जमाल मूं वटि फज़ूल ॻाल्हियुनि जे ॿुधण लाइ वक़्तु कोन्हे काइनात ईअं अकेली केॾां पई वञे तरस थो की मां तो छॾे अचां काई ज़रूरत कोन्हे शुक्र आहे तव्हांजो दर्शन त थियो तूं ॿुधाए नज़र ई कोन थो अचे मां त तव्हां सां मिलण ईंदो आहियां पर तव्हां ई घर ते न हूंदियूं आहियो हा ख़बर पवंदी आहे त तूं मूंसां मिलण ईंदो आहीं ॿुधाए कहिड़ा हाल आहिनि मुंहिंजे हालनि खे छॾियो तव्हां ॿुधायो तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि कीअं पई छो अहिड़ी का ॻाल्हि आहे छा अहिड़ी का ॻाल्हि हूंदी बि त तूं छा कंदे तव्हां हुकुम त करे ॾिसो फ़ाइदो तव्हां हीअ कीअं था चओ तुंहिंजे अफ़ालनि जी ख़बर आहे न इन करे ईअं थी चवां तव्हां कॾहिं आज़मायो त न आहे वक़्तु अचण ते आज़माईंदसि पर फ़िलहाल मां इलाही थकल आहियां आराम थी करणु चाहियां भला सुभाणे जो कहिड़ो प्रोग्राम आहे पाण सुभाणे केॾा घुमण न हलूं न मेहर खे न चकरनि सां ई नफ़रत थी वई आहे बाय जमाल अञा सुतो पियो आहीं प्रोग्राम कैंसिल थी वियो प्रोग्राम चई जो त डिनर हली ॿाहिरि कंदासीं ओ हा हा तूं भला तयार थी वठ हलूं था मां त तयार थी वई आहियां तव्हां अञा बेड ते वेठा आहियो प्लीज़ जल्दी तयार थी वठो हाँ हाँ मां बि तयार थी थो वठां छा ॻाल्हि आहे जमाल कुझु ॾींहंनि खां ॾाढो परेशान पियो लॻी